84 लख जो शराब पीता हूं। अरे अञा कावड़िया बैठा आहियो त रब सां सां ज़ुल्म क्यों आ? वॾा पापी असां आहियूं। पोइ सुकनि जे आवाज़ में सावा बि चट। हाय अल्लाह जमल विढ़ंदो आहे न बंदूक खणी न ईंदो आहे। रब से मत कर से हाणे कोन हथियार दसे एड़ो पार जंहिंमें जो खोई जी अजो। मौला तुझे कावड़ जी टी निशानी कहिड़ी आहे? टी निशानी अल्लाह जे हुकूमत नाहलम जे हवाले आहे कंहिंखे मुल्क जो लाचार सब पाण में वेहण में पूरा है। अज वरी जो इमरान खान ते हमलो थियो अल्लाह सियासत पंहिंजी जाइ ते हा पर असां हमले जी मुज़म्मत था कयूं। हमलो कॾहिं बि सियासत में भी ज़ाती हमलो न कयो। हथियार वारो फिरका वारियत में भी हथियार जो हमलो न कयो। सियासी मसइलो आहे त ॻाल्हियुनि सां हल कयो। मज़हबी मामलो आहे त क़ुरान हदीस सां विड़ो अचो था। या पंजाब हुकूमत जी नाहली आहे। खुदा जो कसम मौला फजल रहमान मुज़म्मत कई आहे। मौला जो ग़लत थियो पीटीआई जे लॉन्ग मार्च ते जेको हमलो कियो अथऊं इन्हनि दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करे भाउ राशिद बि ऐलान कियो आहे त इन्हनि दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करे फांसीअ ते टंगियो। इख्तिलाफ़ जो मतलब इहो थो रही आहे त G3 खणी पाओ। अहिड़े इख्तिलाफ़ केॾो बि हुजे न ज़ातियात ते न वञो। असां मुल्ला त एॾा विढ़ियल आहियूं जो हिक ॿिए खे हथ बि कोन ॾियूं। ऐं शियो आहे सुन्नी आहे देवबंदी आहे कंहिं मुल्ला ये नंबर प्लेटूं हयूं हिन था। असां मुसलमान आहियूं बस कर त बेल चान ठोकिया।